बड़ी मेहरबानी साईं आया। ये भुट्टो, ये बाजी तुम ही हारोगे, तुम कितने भुट्टो मारोगे, घर घर से भुट्टो निकलेगा। असां निहायती शुक्रगुज़ार हूँ भाउ वगन साहब जा, जंहिं असांखे हिते मान ॾिनो आहे। काफ़िले जे बारे में असांजे सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त सेवाण मां रवानगी थी आहे ऐं पंहिंजी क़ाइद खे सलाम पेश करण जे लाइ बड़ी ख़ुदा बख़्श जे लाइ रवानगी रवां ऐं दवा आहे। बसि हिन मेड़ाके में हिन प्रोग्राम में असां इहो पंहिंजे मुखालिफ़नि खे मैसेज ॾियणु चाहींदासीं त हीउ जेको क़ाफ़िलो सेवण खां पैदल निकितो आहे, जेकॾहिं इहो क़ाफ़िलो चाहे हा त अॼु गाॾियुनि जे ज़रिए बि पंहिंजी मंज़िल ते पहुचे हा, पर हिननि नौजवाननि जी, हिननि वर्करनि जी मोहबत ॾिसी, शहीदरानी सां मोहबत ॾिसी हीउ जेको पैदल क़ाफ़िलो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना आहे, त असां पंहिंजनि मुखालिफ़नि खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजी मोहबत अञा अॻे खां अॻिते आहे। मोहबत ऐं जज़्बात ऐं अक़ीदत कॾहिं बि मरंदा न आहिनि। जेकॾहिं इंसान जो हौसलो ऐं ताक़त ऐं इन जो इरादो मज़बूत आहे त हुन जा ॾाढो ई मंज़िलूं या हीअ जेके सफ़र आहिनि कुझु बि न आहिनि। असां इन तरीक़े सां वेंदासीं ऐं पंहिंजी शहीदानी खे ख़राज अक़ीदत जो सलाम पेश कंदासीं। जीए भुट्टो। अच्छा, घणा ॾींहं थिया साईं तव्हांखे पैदल मार्च खे? 18 तारीख़ खां जेको आहे कलंदर पंहिंजे क़ाफ़िले जो आगाज़ कयो आहे, जंहिंमें असांजी स्टेज सेवन भान दादू कैनशाह कानपुर खां वठी नसीराबाद में नसीराबाद मां असां रवाना थिया आहियूं। अॼोकी राति असांजी लाड़काने में रहाइश आहे। ईअं असांजो क़ाफ़िलो हलंदो रहंदो ऐं 27 जलसे वारे ॾींहं ते असां पंहिंजे बेनज़ीर साहिब खे ख़राज अक़ीदत पेश कंदासीं।